बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह हिकिड़े मुल्क में वॾो इंसाफ़ कंदड़ ऐं आदिल बादशाह रहंदो हो। खेसि दीन दुनिया में हिकिड़ो ई पुटु हो। सो बादशाही ॿार ऐं उहो बि सिकील लधो। उन करे शहज़ादो ॾाढो दादलो हूंदो हो। नंढे हूंदे संगतियुनि साथियुनि सां पियो घुमंदो फिरंदो ऐं मौजूं कंदो हो। जॾहिं जवान थियो तॾहिं पिणस खेसि ॿ सुहिणियूं शहज़ादियूं परणायूं। शहज़ादे खे घोड़े सवारीअ जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो। वटसि केतिरा ई उम्दा घोड़ा हुआ, पर हिन खे हिकिड़ी तमामु भली घोड़ी हुयसि जंहिंसां हिन जो ॾाढो प्यारु हूंदो हो। शहज़ादो रोज़ानो घोड़ीअ ते चढ़ी संगतियुनि सां गॾिजी घुमणु वेंदो हो ऐं कॾहिं कॾहिं त अकेलो बि हली वेंदो हो। उन शहर में हिकिड़ो रीबारी रहंदो हो जंहिंखे हिकु तमामु हसीन धीअ हुई, जंहिंजे हुस्न जी हाक चौधारी पखिड़ियल हुई ऐं उहा छोकिरी पंहिंजी साहेड़ियुनि सां रोज़ानो गॾिजी पाणी भरण लाइ दरिया ते वेंदी हुई। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो जॾहिं उन महल उतां अची लंघियो त छा ॾिसे त छोकिरियूं दरिया तां पाणी पियूं भरनि ऐं घोड़नि जी टाप टाप ऐं सवारीअ जी फुड़ताई खेनि मुतवज कयो ऐं इश्क जो तीर हिन जे सीने में खुपी वियो ऐं शहज़ादो हिन रीबारनि छोकिरीअ ते सफ़ा मस्त थी पियो। पर हू घर मोटी न आयो। मोटी त आयो, पर हू घर मोटी त आयो, पर हुनखे आराम अचे ई कोन। सॼी राति लुछ पुछ ऐं बेक़रारीअ में हुनजी राति गुज़री ऐं जॾहिं ॿियो ॾींहुं थियो तॾहिं सुबुह साण शहज़ादे घोड़े ते लांग वराए ऐं छोकिरी जे रस्ते ते वञी बीही रहियो। होॾां छोकिरी सहेलियुनि समेत दरिया ते पाणी भरण लाइ आई। शहज़ादे बि अची हिननि जी भर वरिती ऐं जॾहिं हू पाणी भरे मोटियूं तॾहिं शहज़ादो बि संदनि पोयां लॻी पियो। अहिड़ी तरह इहो रोज़ जो मामूल बणिजी वियो ऐं छोकिरीअ खे इहा ॻाल्हि आख़िर न वणी। सो सॼो महीनो ईअं ई गुज़री वियो। आख़िर छोकिरी कक थी इहो इरादो कयो त शहज़ादे खे अहिड़ो सबक़ सेखारियां जो सॼी ॼमार यादि करे। पोइ जे असांखे बादशाह लॾायो त खणी खेर आहे, असीं लॾे वेंदासीं। इहो पको पह करे घरां निकिती त शहज़ादो बि अची उते गॾियसि ऐं जॾहिं शहज़ादे जी घोड़ी छोकिरीअ जे भरिसां आई तॾहिं हिकदमि हिन घोड़ीअ खे अहिड़ी त लपाट हणियईं जो घोड़ी वञी फ़को करे किरी ऐं शहज़ादो बि परियां वञी किरियो। छोकिरियूं त हली वियूं, पर घोड़ी जा उथी साह न उथी ऐं उते ई साह ॾिनई। इहा ॻाल्हि शहज़ादे खे ॾाढी ॾुखी लॻी, पर वीचारो बेवस बणियल छा करे इश्क जे अॻियां। घर त मोटी आयो, पर ॾुख विचां हिनखे का ॻाल्हि वणी कोन। नेठि माठ करे ऊंधे मुंहुं वञी महलात में लेटी पियो ऐं ख़बर ई न पयसि त छा करे। नेठि इहो दिलि में पको इरादो कयईं त रीबारनि छोकिरीअ खां उन्हीअ जो बदिलो ज़रूरु वठंदुसि। उन लाइ हिकिड़ी रिथ रिथियईं त कीअं अटकल सां हिन छोकिरीअ सां शादी करे
पोइ खेसि तलाक ॾींदुसि। इहो पको पह पचाए शहज़ादो धरणो हणी वेही रहियो त संगतियुनि साथियुनि सां हली ऐं न कंहिं सां घुमी फिरे ऐं न ई मानी टिकी खाए। सॼो ॾींहुं महलात में वेठो हूंदो। संगती साथी जॾहिं साणसि मिलण ईंदा हुआ तॾहिं उन्हनि सां बि चङी तरह मुंहं सां न ॻाल्हाईंदो हो, न ई मिलंदो। नेठि दोस्तनि हिन खां पुछियो त ॾे ख़बर ख़ैरु त आहे? हिन जवाबु ॾिनो त हा ॿेली मिड़ई ख़ैरु आहे। पर संगती चवंदा आहिनि त संगत वारा दोस्त जेके दिलि घुरिया उन्हनि खे परियां खां ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं उन्हनि चयो त हिन सां को न को मसइलो आहे पर इहो असांखे नथो ॿुधाए। इहा ख़बर नेठि बादशाह खे पई त बादशाह बि डोड़ंदो आयो ऐं अची पुट सां हाल अहिवाल कयईं त तोसां आख़िर मसइलो आहे त आहे छा? शहज़ादे जॾहिं ॾिठो त बाबो मुंहिंजी हर ॻाल्हि मञण लाइ तयारु आहे तॾहिं यकदमि चयईं त बाबा आउं हिकु रीबारनि खां प्यारु थो कयां, मुंहिंजी हुन सां शादी कराए। बादशाह खेसि ॻाल्हि ॿुधी हिनखे दिलदारी ॾिनी। शहज़ादो ख़ुशि थियो ऐं उथी ख़ैर सां मानी टिकी खाधाईं। बादशाह यकदमि पंहिंजे वज़ीर खे घुरायो ऐं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं त तूं रीबारीअ वटि वञ ऐं खांसि संग जी घुर कर। वज़ीर जवाबु ॾिनो त जीअंदा क़िबला, रीबारी हिकु घटि ज़ात आहे। तव्हां मुल्क जा बादशाह ऐं किथे हू रीबारी, इहा शादी ठहे ई कोन थी। ॿई कंदे बुखिया ग़रीब माण्हू आहिनि। इहे के ग़रीब बुखिया माण्हू आहिनि। शहज़ादे खे चयो त पंहिंजे ज़िद खां हेठि लहे ऐं उन्हीअ में ई संदसि भलाई आहे। बादशाह जवाबु ॾिनो त मूं ते घणा ई मथो हणियो अथसि पर हू मञे ई नथो। बाक़ी तूं वञी सम्झाईसि मन सिधे रस्ते ते अचे। वज़ीर खे जी वज़ीर शहज़ादे खे घणो ई सम्झायो पर वरियसि कुझु बि कोन। आख़िर लाचार वज़ीर खे रीबारीअ वटि वञणो ई पियो ऐं खेसि सॼी हक़ीक़त करे ॿुधायईं। ॻाल्हि ॿुधी रीबारी ताजुब में पइजी वियो। जे संग थो ॾिए त बिरादरीअ मां था कढंसि, जे नथो ॾिए त बादशाह ॾमरिजे थो। सो हाणे हीअ परेशान थियो त आख़िर कयां त कयां छा? आख़िर रीबारीअ ॻाल्हि झले 1 महीने जी मोहलत घुरी। वज़ीर हा करे वापसि मोटी अची शहज़ादे ऐं बादशाह खे हक़ीक़त करे ॿुधाई। रीबारीअ पंहिंजी धीउ खां पुछियो त तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे? छोकिरीअ चयो त जेको क़िस्मत में लिखियलु आहे सो ई मिलंदो। जे संग न ॾींदो त बि मूंखे ज़ोरीअ खणी वेंदा, इन करे इहा माइटी खणी क़बूल करियो। रीबारीअ खे बि इहा ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं बादशाह खे चवाई मोकिलियईं त मूंखे इहा माइटी मंज़ूरु आहे। आख़िरकार ॾाढी धाम धूम सां हीअ शादी थी ऐं शहज़ादो रीबारनि सां गॾिजी हिकु जुदा महलात में रहणु लॻो ऐं रीबारनि जी सियाणप ऐं ॾाहप करे शहज़ादे खे पंहिंजो कयल पर पलांद बिल्कुलु विसरी वियो। होॾां शहज़ादे जूं ॿियूं 2 ज़ालूं अची हैरान थियूं त कीअं शहज़ादे सां मिलिजे। जीअं हिननि खे
सफ़ा विसारे छॾियो हो। इन ये सोच में हुयूं त दर ते हिकु फ़क़ीर सदा ई राणियुनि जे ख़्याल में आयो त छो न इन ये फ़क़ीर खे शहज़ादे ॾे मोकिलियूं। खेसि पंहिंजे खयल कसम जी यादगिरी ॾियारिजे। सो फ़क़ीर खे लालच ॾेई पको करे चयऊंसि तूं शहज़ादे जे दर ते सदा हंजां ऐं जॾहिं रिबारण तोखे ख़ैरात ॾिए त तूं उहा न वठिजांइ ऐं चइजांइ त मूंखे शहज़ादो पाण पंहिंजे हथनि सां सुखा ॾींदो त पोइ वठंदुसि। ऐं पोइ शहज़ादो जॾहिं तोखां उन जो सबबु पुछे तॾहिं खेसि ॿुधाइजां त तुंहिंजी रिबारन ज़ाल पापिण आहे, हिन तुंहिंजी घोड़ी मारी आहे, हिन जे पेट में जेको ॿारु आहे सो तुंहिंजे सिर जी तबाहीअ जो बाइस बणिबो। फ़क़ीर यकदमि शहज़ादे जे दर ते आयो ऐं जीअं खेसि राणी सम्झायो हो तीअं ई कयईं। शहज़ादे खे पंहिंजे कयल कौल जी यादगिरी पई ऐं मथां अची डपु वरायसि ऐं ॿियो वरी बादशाही ॿार सो यकदमि पंहिंजे नौकरनि खे हुकुम कयईं त हिन निभागीअ रन खे जंग में वञी मारे अचो ऐं साबिती लाइ संदसि अखियूं कढी आणे मूंखे ॾेखारियो। नौकरनि देरी न कई रिबारण खे मारण लाइ जंग में वठी विया ऐं उते पहुची जॾहिं हिन खे मारण लॻा त रिबारण खेनि रोईंदे चयो त मूंखे मारण मां तव्हांखे छा मिलंदो, तव्हीं मूंखे छॾे ॾियो ऐं तव्हांखे दुआ कंदुसि। नौकरनि चयो त जेकॾहिं असीं तोखे छॾे ॾींदासीं त पोइ शहज़ादो असांखे मारे छॾींदो, तुंहिंजियूं अखियूं कीअं ॾेखारींदासीं जे तोखे छॾींदासीं त। साम्हूं ई हिकु हरण पे चरियो। रिबारण उन ॾांहुं इशारो कयो ऐं चयो त इन हरण खे मारे उन जूं अखियूं कढी वञी शहज़ादे खे ॾेखारियो। नौकरनि रिबारण जी ॻाल्हि मञी ऐं हरण मारे उन जूं अखियूं कढी वञी शहज़ादे खे ॾिनऊं। रिबारण उतां हलंदे हलंदे नेठि हिक ॿिए शहर में वञी पहुती जिते को बि ॼाण न सुञाण। हलंदे होका ॾींदे वञी हिकिड़े शहर में पहुती ऐं उते छा ॾिसे त हिकिड़ो सौदागर आहे ऐं उनखे वञी पंहिंजे हाल जी हक़ीक़त ॿुधाईं। जंहिंखे मथसि रहम अची वियो ऐं जॾहिं उनखे रहम आयो त उन वठी रिबारण खे पंहिंजे घर विहारियो। उन खां पोइ सौदागर हुनखे चयो त अॼु खां पोइ तूं मुंहिंजी भेण आहीं, तूं हली मुंहिंजे घर टिक ऐं रोज़ ई ॾियण वारो राज़िक़ आहे, ॿियो मिड़ई ख़ैर वक़्तु पियो गुज़रंदो। जॾहिं सौदागर रिबारण खे घर छॾे ऐं पंहिंजी ज़ाल खे हिन जी पारत करे वापसि मोटी अची दुकान ते वेठो त रिबारण ख़ुशीअ सां वक़्तु गुज़ारण लॻी ऐं हिन खे पेट बि हो। सो 9वें महीने खेसि हिकु पुटु ॼाओ ऐं नालो रखियईंसि महमूद बादशाह। छोकर अॼु नंढो सुभाणे वॾो। ऐं जॾहिं सम्झ भरियो थियो त पाड़े जा ॿार हिन खे ॾाढो तंग कंदा हुआ ऐं अची हिन खां पुछंदा हुआ त तुंहिंजो पीउ केरु आहे, तूं कंहिंजो पुटु आहीं। ऐं हू वीचारो ॾाढो शर्मसार थींदो हो ऐं हिकु ॾींहुं पंहिंजी माउ खां पुछाईं त मां मुंहिंजो पीउ केरु आहे। माण्हू चयसि त भाउ तूं अञा नंढो आहीं, वॾो थींदे त पाणी ख़बर पइजी वेंदी। पर छोकिरे चयो त न अम्मा मूंखे ॿुधाए त मुंहिंजो पीउ केरु आहे। आख़िर राणीअ हुनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयो त तुंहिंजो बादशाह ऐं तुंहिंजो ॾाढो बादशाह ऐं तूं बि कॾहिं बादशाह थींदे। इहा ॻाल्हि ॿुधी महमूद बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं अॻिते ठही ठुकी शान मां सां हलणु लॻो।